हाणे मां डॉक्टर ईश्वर कुमार के गुज़ारिश कंदमि त उहे अचनि महिमाननि खे आजियाणियो ॾियनि ऐं इंट्रोडक्टरी स्पीच बि कनि। डॉक्टर ईश्वर कुमार। मेहरबानी। कॉमेंट शेयर कॉमेंट फरवा। कंहिं डाए जो चवणु आहे त जंहिंजो को माज़ी न हुजे उनजो को मुस्तक़बिल बि न हूंदो आहे। असां अॼु उन अज़ीम शख़्स खे ट्रिब्यूट पेश करण लाइ गॾु थिया आहियूं जंहिंजो नालो कामरेड जाम साकी। को दौर हुयो जंहिंमें कामरेड जाम साकी जे नाले सां हिकिड़ो रोमांस जुड़ियल हुयो, हिकिड़ी जदोजहद जुड़ियल हुई, हिकिड़ो उत्साह जुड़ियल हुयो। कामरेड जाम साकी गुज़िरियल 2 सालनि खां असांजे विच में न आहिनि, पर कामरेड जाम साकी जी जदोजहद, कामरेड जाम साकी जो जेको कठिन सफ़र, कामरेड जाम साकी जेको असांखे सेखारियो, उन मां यकीनन सिखंदे अमल कंदे उन मक़सद तरफ़ असीं ज़रूरु थोरो थोरो हिकु हिकु विख अॻिते वधाईंदे उन मक़सद खे पंहिंजे दिमाग़नि में पंहिंजे सीननि में समाईंदे अॻिते वधूं पिया। कामरेड हिन दफ़े थोरो प्रोग्राम तव्हांखे मुख़्तलिफ़ शक्ल में नज़र आयो हूंदो। उन जा कुझु रीज़न्स हुया। मजमूई तौर ते दुनिया जी जेका आलमी सरमाएदारी जी जेका सूरत हाल आहे, उन जो जेको डिक्लाइन आहे, उन जी जेका बर्बादी आहे, उन जी जेका तबाही आहे, मुआशी मैदान में, सियासी मैदान में, समाजी मैदान में, इख़लाक़ी मैदान में, उहा पूरी दुनिया जे अंदरि रिफ्लेक्ट करे थी पई। अमेरिका खे ॾिसो, बर्तानिया जे अंदरि ॾिसो, माण्हू हालतुनि खां तंग आहिनि, सोचण ते मजबूर थिया आहिनि, हिन सिस्टम खे चैलेंज करणु शुरू थिया आहिनि। ऐं इहा साॻी सूरत हाल असांखे असांजनि इलाइक़नि में बि नज़र अचे थी। लेनिन चवंदो त सरमाएदारी वटि हर बुरहान मां निकिरण लाइ को न को चोर दरवाज़ो ज़रूरु हूंदो आहे। 40 साल हिननि हिकिड़ो चोर दरवाज़ो हलायो। सोवियत यूनियन सां जेका हिननि जी वेड़ हुई, उन में हिकिड़ो मॉन्स्टर क्रिएट करणो पियो हिन खे, आलमी साम्राज्य खे। उहो मॉन्स्टर कहिड़ो हुयो? उहो मॉन्स्टर फंडामेंटलिज़म जो हुयो, रिलीजियस फंडामेंटलिज़म जो जेको मॉन्स्टर हो, जेको हिननि 40 साल पहिरीं क्रिएट कयो ऐं सॼी दुनिया जी सियासत खे उनजे गिर्द घुमाइणु शुरू करे छॾियो। केसि ताईं हलंदो उहो मॉन्स्टर? उन मॉन्स्टर दुनिया जे अंदरि तबाही, बर्बादी, ISIS जी शिकल में, तालिबान जी शिकल में, मज़हबी मुनाफ़रतनि जी शिकल में पूरी दुनिया खे पंहिंजी लपेट में वरितो ऐं पूरी दुनिया खे हिकिड़ो कन्फ्लिक्ट ज़ोन बणाए छॾियो। पर उन मॉन्स्टर जो टाइम पूरो थियण वारो आहे। उहो मॉन्स्टर हाणे हिननि जे पंहिंजे काबू में बि न आहे रहियो। 40 साल हिन खे ओवर प्ले करे विया आहिनि। हाणे उन मॉन्स्टर खे वधीक इस्तेमालु करण जे लाइक़ु उहो मॉन्स्टर न रहियो आहे। उहो जिन, उहो बर्बादीअ जो जिन जेको आहे, जेको मज़हबी मुनाफ़रतनि जो जिन हुयो, उहो दरवाज़ो हाणे हुनजो बंदि थी चुको आहे। ऐं नतीजतन असां ॾिसूं था त पूरी दुनिया जे अंदरि इन्हनि तंज़ीमुनि सां न सिर्फ़ु निबरत आज़मा आहिनि ऐं जिते ज़रूरत आहे उते इस्तेमालु बि कनि था। तव्हां 3 ॾींहं जो मिसाल वठो, डील थी आहे तालिबान ऐं अमेरिका जे विच में दोहा में। डील हिकिड़ो ॾींहुं बि न हली सघी आहे हिननि जी। हिकिड़े ॾींहुं हिननि डील कई आहे ऐं ॿिए ॾींहुं तालिबाननि जे पारां बयानु आयो त असां अफ़गान जेके गवर्नमेंट जी जेका आर्मी आहे उन ते असीं हमला कंदासीं। ऐं अमेरिका देरी कोन कई, ॿिए ॾींहुं हिननि ते हमिलो कयो ऐं उन डील जो जेको तासुर हुयो त हाणे अमन थींदो दुनिया जे अंदरि। अमरीकी साम्राज्य जेको आहे उहो फंडामेंटलिज़म सां डील करे थो, पीस डील्स करे थो, ऐं उहो ख़्वाबु हिकु ॾींहुं बि न हली सघियो आहे। सरमाएदारी निज़ाम मजमूई तौर ते हिकिड़ी अहिड़ी बंदि गली में फाथल असांखे नज़र अचे थो जितां हुन वटि निकिरण जा सवाइ
बर्बादीअ जे ॿिया के रस्ता न आहिनि। माज़ीअ में ईअं थींदो हुयो, सरमाएदारी बहिराननि जो शिकार थींदी हुई। पहिरीं जंग अज़ीम खां पहिरीं जी सूरत हाल तव्हां ॾिसो, ॿी जंग अज़ीम खां पहिरीं जेको 1928 खां पोइ जेको ग्रेट डिप्रेशन हो उनखे ॾिसो। मुआशी तौर ते पूरी दुनिया जे अंदरि जॾहिं ॾेवालपणे जो शिकार थी, उन्हनि उन मां निकिरण जा रस्ता कढण जी कोशिशि कई। कहिड़ा रस्ता कढिया? 2 आलमी जंगियूं। साॻी सूरत हाल 2 आलमी जंग खां पहिरीं असांखे नज़र आई, मुआशी डिप्रेशन, ऐं उनखे उन्हनि मुख़्तलिफ़ रस्तनि सां हल करण जी कोशिशि कई। हिन वक़्तु जंहिं सूरत हाल में असीं अॻिते वधी रहिया आहियूं, उन में टीहर, आउं सम्झां थो इहो 4 दफ़ो दुनिया जे अंदरि ईअं थियणु वञे पियो जो वॾे पैमाने ते जंगी साज़ो सामान जेको आहे उनखे गॾु कयो वियो आहे। हिन वक़्तु हिननि जी जेका इकॉनमी आहे उहो पीसफुल तरीक़े सां, वापारी तरीक़े सां नथी हली सघे। हिन जी इकॉनमी मिलिटराइज़ थी वई आहे, ऐं हिननि इकॉनमी जी बुनियादनि ते दुनिया जे अंदरि जेके कन्फ्लिक्ट्स आहिनि, मिडल ईस्ट खां वठी एशिया ताईं, उन्हनि कन्फ्लिक्ट्स खे हवा ॾेई करे पंहिंजा हथियार विकिणण जी कोशिशि कई आहे। गुज़िरियल 3 सालनि जे अंदरि हिननि जेके हथियार विकिरा कया आहिनि, पाकिस्तान, हिंदुस्तान खे ऐं उमूमी तौर ते पूरी दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे, उन्हनि जो जेकॾहिं तव्हां अंदाज़ो लॻायो त 3 सालनि जे अंदरि हिननि जेतिरा हथियार विकिरा कया आहिनि, पोएं 70 सालनि में उन्हनि एतिरा हथियार विकिरो न कया आहिनि। हथियारनि जी सियासत छा आहे? हथियार हिन जी इकॉनमी खे त कंहिं हद ताईं संभालो ॾिए थो, पर उनजे गॾु हिकिड़ी सियासत बि ठाहिणी पवे थी। उहा सियासत कहिड़ी आहे? उहा सियासत इहा आहे त उतां जी रियासत जे मैकेनिज़म खे अॻिते वधाइणो आहे। इहो एम आहे असांजो। सो जेकॾहिं असां यूनाइटेड फ्रंट बि डेवलप कयूं था, फ़र्ज़ु कयो असांखे सुभाणे कंहिं पॉपुलर पार्टी सां यूनाइटेड फ्रंट डेवलप करणो पइजी वञे थो, या उन सां को वर्किंग रिलेशनशिप ठाहिणो पवे थो कंहिं बि डिमांड ते, जेकॾहिं उहा डिमांड तव्हांजी बि आहे ऐं उन डिमांड जे हक़ में हू बीहनि था तव्हां सां गॾु, तव्हां छा कंदो? उन डिमांड सां गॾु आउं सम्झां थो असांजी इहा सोच आहे। कम्युनिस्ट मैनिफेस्टो में बि थोरी घणी सम्झाणी इन जी ॾिनी वई आहे त कम्युनिस्टनि जो बाक़ी जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि सां कहिड़ो तालुक़ु हूंदो आहे। उन में बि इहा सम्झाणी ॾिनी वई आहे। वाज़े तरीक़े सां मार्क्स इहो सम्झाए थो त तव्हांखे उन इताद में, उन वर्किंग रिलेशनशिप में वञणु घुरिजे, पर क़तई तौर ते पंहिंजो मक़सदु न विसारणु घुरिजे। छो त ही पॉपुलर पार्टीज़ टाइम बीइंग ते फौरी मक़सदु हासिलु करण जे लाइ तव्हां सां गॾिजी सघनि थियूं, पर वरी तव्हां खां हटी वेंदियूं, छो त पॉपुलर पार्टीज़ सां गॾु हिकिड़ो फिनामिना इनग्रेन्ड आहे, उन जी एवोल्यूशन में शामिल आहे। त पॉपुलर पार्टीज़ जेके हूंदियूं आहिनि उहे ऑपॉर्चुनिस्टिक पार्टीज़ हूंदियूं आहिनि, ऐं उन जा असांखे रिफ्लेक्शन पाकिस्तान में तमामु घणा मिलिया आहिनि। मिसाल तौरु पीपल्स पार्टी, नारो भलो, मंशूर बुनियादी ज़बरदस्त। तव्हां पढ़ो, तव्हां चवंदो त के कम्युनिस्ट पार्टीअ जो मंशूर लिखियलु आहे। हिकिड़े हदि नुक़्ते खे कढी छॾियो। मसावात असांजी मईशत आहे, सोशलिज़म असांजी मईशत आहे। उन पार्टी जी 40 सालनि जी जेकॾहिं तव्हां सियासत ॾिसो त जेॾीमहिल पॉपुलर वेव उभरंदी आहे त हू तव्हांखे रेडिकल नज़र ईंदी, ऐं जेॾीमहिल हू एप्स में वेंदा आहिनि, उहो मूवमेंट जेॾीमहिल हेठि वेंदे नज़र ईंदी आहे, तव्हांखे उहा पार्टी अहिड़ा बिटर कंप्रोमाइज़िस कंदे नज़र ईंदी आहे जेका राइट विंग बि नथी करे सघे। असांखे उनजा मिसाल मिलिया आहिनि। हिन दफ़े वरी कुझु मामला डेवलप थिया नवाज़ शरीफ़ जे हवाले सां, छो त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो जहिड़ो जेको उभरी आयो आहे, काफ़ी अरसे खां उभरियल आहे, अंडर डिस्कशन रहंदो आहे, डेमोक्रेट्स जे अंदरि डिस्कशन रहंदो आहे, मार्क्सिस्टनि जे अंदरि डिस्कशन में रहंदो आहे, जर्नलिस्ट दोस्तनि जे अंदरि डिस्कशन में रहंदो आहे, त हिते जेको तज़ाद आहे उहो सिविलियन ऐं नॉन सिविलियंस जो आहे, पर बुनियादी न आहे। इहो तज़ाद मौजूदु आहे। नॉन सिविलियन मिलिट्री फोर्सिस सां जी जेका सियासत आहे उनजो सिविलियन सियासत सां जहिड़ो आहे पाकिस्तान जे अंदरि। नवाज़ शरीफ़ जेॾीमहिल आयो त हिते काफ़ी जेके साथी आहिनि जिन वक़्तु शॉर्ट साइटेडनेस हुई पर्सपेक्टिव जी, उन्हनि इहो ख़्यालु ज़ाहिर कयो हुयो त हीउ शायदि मिलिट्री सां विढ़ंदो ऐं मिलिट्री सां जहिड़े में अची वियो आहे। पर असां गुज़िरियल 3 महीननि में मोहतरम मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी जेका पॉलिटिक्स ॾिठी आहे, उन शायदि ज़िया जे दौर में बि एतिरा कंप्रोमाइज़िस न कया हूंदा जेतिरा हिन दौर में हिन इमरान ख़ान ऐं जेको बाजवा साहबु आहे उन जी गवर्नमेंट में कंप्रोमाइज़िस कया आहिनि। पॉपुलर पार्टीज़ फ्लक्चुएट कंदियूं आहिनि, उन्हनि में असांखे आसरा न आहे रखणा।
बीइंग ए मार्क्सिस्ट असांखे ॾिसणो आहे त जेकॾहिं असांजो उन डिमांड सां गॾिजी वेड़ थी सघे थी ऐं वर्किंग क्लास लाइ हिकिड़ी इमीडिएट मुतालबो पूरो कराए सघिजे थो त असांखे उते गॾु बीहणु घुरिजे, न सिर्फ़ु गॾु बीहणु घुरिजे बल्कि उन्हनि खे बि एक्सपोज़ करणु घुरिजे। इहो त असांजो पॉपुलर पार्टी सां रिलेशनशिप आहे। पर जेकॾहिं असां मार्क्सिस्ट पाण जी पंहिंजे हद जी ॻाल्हि कयूं, खोड़ सारा साथी हिते मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते कमु कनि था, नाला सभिनी दोस्तनि खे ख़बर आहिनि। हिन प्रोग्राम में बि उन्हनि दोस्तनि वॾी अॻभराई कई। अवामी वर्कर्स पार्टी जा साथी आहिनि, तबक़ाती जदोजहद जा साथी आहिनि, इंटरनेशनल मार्क्सिस्ट टेंडेंसी जा साथी आहिनि, पोरित मज़ामत जा साथी आहिनि ऐं ट्रेड यूनियन जा साथी, नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन जा साथी आहिनि, ॿिया बि खोड़ सारा असां सां सहकार में रहिया। पर इहो रिलेशनशिप कीअं डिटरमाइन कजे, इन जो कल्चर कहिड़ो हुअणु घुरिजे, इन रिलेशनशिप जो ॿिनि मार्क्सिस्टनि जे, ॿिनि मार्क्सिस्ट धुरियुनि जो कल्चर कहिड़ो हुअणु घुरिजे ऐं उनजो रिलेशनशिप केरु डिटरमाइन कंदो। सभिनी खां पहिरीं त पाण खे इन ॻाल्हि ते अचिणो आहे त असांजे विच में जेको तज़ाद आहे, मार्क्सिस्टनि जे विच में जेको तज़ाद आहे, इनकलाबियुनि जे विच में जेको तज़ाद आहे, उहो आसान ज़बान में ॻाल्हि कजे छा दुश्मनाना तज़ाद आहे या ग़ैर दुश्मनाना तज़ाद आहे, एंटागोनिस्टिक आहे या नॉन एंटागोनिस्टिक आहे। आउं सम्झां थो असांजो जेको तज़ाद आहे उहो नॉन एंटागोनिस्टिक आहे। असांजो बहस जेको आहे उहो नज़रियाती जेको बहस आहे उहो हलंदो रहंदो ऐं हलणु घुरिजे ऐं उनखे हेल्दी शक्ल में हलणु घुरिजे। उते असांखे इंतिहाई मौज़िबपणे जो इज़हार करणु घुरिजे उन बहस जे अंदरि ऐं उन मामले में जिते असीं नज़रियाती बहस कयूं था। पर जेॾीमहिल असां एक्टिविटी जी ॻाल्हि था कयूं, जेॾीमहिल असां एक्टिविज़म जी ॻाल्हि था कयूं, जेॾीमहिल असां आवाम जे अंदरि वञूं था, जेकॾहिं यूनाइटेड फ्रंट जी शक्ल में वञूं था त असांखे रियासत ऐं उन जी जेके सब्साइडरीज़ आहिनि, उन जा जेके औज़ार आहिनि, उन्हनि ते गॾियल तौर ते हमिलो करिणो आहे। इहो टेम्पररी रिलेशनशिप्स हूंदा आहिनि, इहे लॉन्ग टर्म न हूंदा आहिनि। मिसाल तौरु हींअर पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे, जेको फाशिज़म जा जेके बि 11 पॉइंट्स आहिनि, उन मां असांखे खोड़ सारा पॉइंट्स पाकिस्तान में अप्लाई थींदे नज़र अचनि था। इज़हार जी आज़ादी ते पाबंदी आहे, जर्नलिस्टनि खे ॻाल्हाइण जी आज़ादी कान्हे। जेको ॻाल्हाए थो, जेको तनक़ीद करे थो, उनखे खणी खंबी था वञनि। पख्तूनख्वा जे अंदरि ॾिसो PTM जी शक्ल में छा सूरत हाल आहे। हू पंहिंजी जाइज़ डिमांड ते विढ़नि था ऐं उनखे गदारे वतन जा लक़ब ॾिना वञनि था, उनखे जेलुनि में विधो वञे थो, उन ते केस हलाया वञनि था। साॻी सूरत हाल जेकॾहिं हिते थींदी त असां सां ॿियो ई थींदो। जॾहिं असांजी वेड़ जो हिकिड़ो नुक़्तो आहे, तव्हां सम्झा थो टेम्पररी मक़सदु हासिलु करण लाइ, वर्किंग क्लास जा मक़सदु हासिलु करण लाइ, अवाम जा मक़सदु हासिलु करण लाइ ऐं हिन ख़तरे जे ख़िलाफ़ु विढ़ण जे लाइ गॾियल तौर ते असांखे हमले करण जी ज़रूरत पेश ईंदी। ऐं उहा ज़रूरत जेका आहे इज़हारे थी पई हालतुनि मां। मार्क्स जी चवंदो त इट इज़ नॉट द कंडीशन, इट इज़ नॉट द कॉन्शियसनेस that determines the conditions, it is the conditions that determines the consciousness। ये शऊर न आहे जेको हालतुनि खे डिटरमाइन करे थो, ये हालतूं आहिनि जेके शऊर खे डिटरमाइन करे थो। ऐं सम्झा थो उहे हालतूं अहिड़ियूं पैदा थी चुकियूं आहिनि। उन हालतुनि ई असां सभिनी साथियुनि खे मजबूर कयो आहे हिक ॿिए सां गॾिजण में, हिक ॿिए सां ॻाल्हाइण में, वर्किंग रिलेशनशिप्स ठाहिण में ऐं यूनाइटेड फ्रंट्स ठाहिण में। ऐं आख़िर में आउं इहा ॻाल्हि करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि। जेका ॻाल्हि मूं शुरूआति कई त माज़ी खां बग़ैर को मुस्तक़बिल न हूंदो आहे। असांजो शानदार माज़ी आहे, असांजो माज़ी शानदार आहे, असांजो माज़ी जदोजहद जो माज़ी आहे, असांजो माज़ी तकलीफ़ुनि जो माज़ी बि आहे, असांजो माज़ी इंस्पिरेशन जो माज़ी आहे। माज़ी असांखे एॾी वॾी इंस्पिरेशन ॾिनी आहे। असांजे साथियुनि कामिड़ जाम साकी ऐं उनजा समूरा साथी जिन जेलूं काटियूं, जिन तकलीफ़ूं काटियूं, जिन मुहाॾा अटकाया इन रियासत सां ऐं रियासत जे एजेंटनि सां ऐं रियासत जे इदारनि सां, उन मुहाॾे खे जेकॾहिं मुस्तक़बिल जी जदोजहद सां न जोड़ींदासीं त आउं सम्झां थो त इहा वॾी ग़लती थींदी। असांखे इन वेड़ खे, माज़ी जी इन वेड़ खे मुस्तक़बिल सां जोड़े करे उन अल्टीमेट मक़सद खे ज़रूरु हासिलु करिणो आहे जेको कम्यूनिस्ट जो मक़सदु हूंदो आहे त कैपिटलिज़म खे ओवरथ्रो करिणो आहे ऐं सोशलिज़म जी राह हमवार करणी आहे ऐं इनकलाब जी राह हमवार करणी आहे। उनमें सभिनी साथियुनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। महिरबानी। महिरबानी कॉमरेड ईश्वर। कॉमरेड हिकिड़ी ॾाढी बहितरीनु ॻाल्हि रखी त जंहिंजो को माज़ी न हुजे उनजो को मुस्तक़बिल बि न हूंदो आहे। इन तनाज़ुर में इहा ॻाल्हि चवणु मुनासिबु रहंदी त जॾहिं सोवियत यूनियन टुटी ऐं जॾहिं CP में हिकिड़ी मायूसी फैली ऐं उन जा ॿ धड़ा थियनि पिया त उन वक़्तु
घणनि ई कॉमरेड्स खे, घणनि ई सियासी रहनुमानि खे ईअं लॻो त उन्हनि जी ॼण पूरी ज़िंदगी हिकिड़ो ज़ियान हुजे, हिकिड़ो वेस्ट हुजे, पर कॉमरेड ॼाम साकी जो ई इहो पोरियो हुयो, उन्हनि जो ई इहो शानदार माज़ी हुयो, कम्युनिस्ट पार्टी जो इहो शानदार माज़ी हुयो, जो डॉक्टर नज़ीर महमूद जेके PhD आहिनि बर्मिंघम यूनिवर्सिटी मां, उन्हनि जे लेख मुताबिक़ उन्हनि चवाणी त 1980s जा जेके स्टूडेंट्स हुया ऐं उन्हनि में जेका शागिर्द सियासत जी जेका सुॼागी हुई, उहा कॉमरेड साकी जहिड़नि ॼाम साकी जहिड़नि जे पोरे जे करे ई मुमकिन